बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों हिकिड़ी मस्जिद में हिकिड़ो चोर दाख़िल थियो चोरीअ जे इरादे सां। चंदे वारी पेती वटि पहुतो ऐं उन चंदे वारी पेतीअ मां पैसा कढण जी कोशिशि उन कई, पर उन में नाकाम रहियो। को बि नोट उन खां न निकितो। ईअं कंदे उनखे हिकिड़ी आहट महसूसु थी। उनखे लॻो त को माण्हू मस्जिद में अंदरि दाख़िल थियो आहे। फौरी तौर ते पासो वठी ऐं बीह रहियो। जीअं उहो माण्हू मस्जिद में दाख़िल थियो त हीअ बि वुज़ू करे ऐं उन सां गॾु नमाज़ पढ़णु बीह रहियो त जीअं शक न थिए। हुन शख़्स पंहिंजी नमाज़ पूरी कई ऐं उहो मस्जिद खां ॿाहिरि निकितो हलियो वियो। उन खां पोइ हिन वरी कार्रवाई करणु शुरू कई त हाणे जेको खानो ठहियलु हुयो चंदे वारो, जंहिंमें अंदरि पैसा हुया, उन खाने मंझां उहे पैसा हिन कढण जी कोशिशि कई ऐं कुझु पैसा उतां हिन कढणु शुरू कया। गपल पैसा कढी जीअं त वरी हिनखे आहट महसूसु थी, आवाज़ महसूसु थियो। हीअ सम्झी वियो त को माण्हू अचे थो। फ़ौरन उन्हनि पैसनि खे छॾे खाने खे बंदि करे ऐं नमाज़ पढ़णु शुरू करे छॾी। उहो शख़्स बि आयो, भर में बीह रहियो ऐं उन बि नमाज़ पढ़ी। नमाज़ पढ़ण खां पोइ उन शख़्स हिन जे पोयां पोयां पए, चकर काटिया, उहो पियो उते घुमे पियो त हीअ कॾहिं नमाज़ ख़तमु थो करे। हिन खे लॻो त पक हिन ॾिठो आहे, सो अॼु मरी वियुसि ऐं वॾी ख़्वारी थींदी ॻोठ में। सो हिन नमाज़ डिघी कई। जीअं सलाम फेरे वरी नियत करे वरी शुरू थी वञे ऐं ईअं नमाज़ पढ़ंदे 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 100 रकातूं नमाज़ पढ़ी वियो। हुन शख़्स ॾिठो त हिन जी डिघी नमाज़ थी आहे त मस्जिद खां निकिरी थोरो भित जी वटि वठी टेक ॾेई ऐं उते लेटी पियो, सुम्ही पियो। टेक ॾिनई मस्जिद खे त हिन खे काफ़ी देरि खां पोइ महसूसु थियो त शायदि इहो माण्हू हाणे निकिरी वियो आहे हितां। हिन खे काफ़ी देरि खां पोइ इहो महसूसु थियो त शायदि इहो माण्हू हाणे सुम्ही पियो आहे, हिन खे निंड वठी वई आहे। सो चुप चुप करे ऐं मस्जिद खां ॿाहिरि निकितो। जीअं ॿाहिरि निकिरी हलणु लॻो त हिन खे बि जाग थी वई अमरा खे ऐं फ़ौरन सॾकी अदा बीह जांइ हिते बीह जांइ। हे बीठो चई, हा अदा हुकुम कर, छा थियो? यार मां तोसां ॻाल्हाइणु पियो चाहियां, तुंहिंजी नमाज़ डिघी ॾिठी, हिन जे करे मां चुप करे हिते अची मस्जिद जी दीवार ते टेक ॾेई ऐं सुम्ही पियुसि। मां तोसां ॻाल्हाइणु पियो चाहियां। चई, हा बसि चओ, छा थो चवणु चाहीं, छा थो ॻाल्हाइणु चाहीं मूंसां? हुन चयो त चई, यार मां अॼु असल में सफ़र ते हुयुमि, सो मुंहिंजी जेका गाॾी हुई उनजो ओचितो ब्रेक फेल थी वियो। मां उन वक़्तु अलाह ताला खां दुआ घुरी त या अलाह मुंहिंजी ज़िंदगी बचाए, बसि मुंहिंजी गाॾी ख़ैर सां काथे बीहे त मां मस्जिद में वञी नमाज़ पढ़ंदुमि ऐं जेको मुतक़ी शख़्स मूंखे मस्जिद में मिलंदो मां उनखे 50,000 ॾींदुमि। त हुन पंहिंजे खीसे मां 50,000 रुपया कढी ऐं तरीअ ते रखी। चई, हे वठो, तव्हां रक़म हीअ रखो। त हू हको बको थी वियो त हीअ छा। ख़ैर उनखे रक़म ॾिनी ऐं उहो रवानो थियो, वापसि मस्जिद में अंदरि आयो ऐं रोइणु शुरू कयईं, दुआ घुरणु शुरू कयईं त या अलाह, हीअ त मां बदनियती सां मस्जिद में आयो हुयुसि ऐं बदनियती खे लिकाइण जे लाइ मूं सजदो कयो ऐं हेॾी नमाज़ पढ़ी त जे मां बची वञा। जेकॾहिं मां सवाब जी नियत सां नमाज़ पढ़ां त पोइ त तूं मूंखे अलाए छा नवाज़ींदे। सो उनखे ग़लती जो एतिराफ़ थियो, रोइणु ज़ारूं क़तार रोइणु लॻो ऐं अलाह ताला जे घर में उन तौबा कई ऐं तौबा ताइब थियो। उहे 50,000 ॿिया जेकी पैसा उन गले मां खयां हुआ, उहे सभई पैसा उन में विझी ऐं साॻियो उनखे वापसि बंदि करे रवानो थियो, हलियो वियो ऐं उन ॾींहं खां वठी उहो तौबा ताइब थियो। वरी कॾहिं हुन ज़िंदगीअ में को बि ॾोह गुनाह न कयो। सो दोस्तों, अलाह ताला जे दर ते सजदो करण सां अलाह ताला इंसान खे नवाज़ींदो आहे। नमाज़ न सिर्फ़ु इंसान जे लाइ फ़ाइदो आहे, इंसान जी सिहत जे लाइ फ़ाइदो आहे, पर इंसान जे रूह जी तस्कीन बि नमाज़ में आहे। इंसान जॾहिं सजदो करे थो त अलाह ताला खे इंसान जी सभ खां वधीक वणंदड़ अदा सजदो आहे। जॾहिं ज़मीन ते मथो टेके थो त इहा अदा अलाह ताला खे ॾाढी पसंदि ईंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा त रिस्क जा केतिरा ई दरवाज़ा आहिनि, उन्हनि में सभ खां पहिरियों दरवाज़ो नमाज़ आहे। जेकॾहिं असां नमाज़ पढ़ूं था त रिस्क जी परेशानी खां अलाह ताला असांखे आजो करार ॾेई थो छॾे ऐं नमाज़ दीन जो थंभो बि आहे। जेकॾहिं असां इस्लाम में दाख़िल आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असां कलमा गो आहियूं, त पोइ नमाज़ बि असांजे मथां फ़र्ज़ु आहे। सो गुज़ारिश इहा त जेकॾहिं तव्हांखे असांजी जेकी ॻाल्हि असरु को बि कयो हुजे ऐं सजदो कयो त हिन गुनाहगार भाउ खे बि दुआनि में ज़रूरु यादि रखिजो। ईंदड़ वीडियो में वरी अव्हां सां मिलंदासीं। तेसिताणी क़ादिर बख़्शो कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह भाई।